अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां फराज शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त अमेरिका सां पैग़ामनि जी ॾे वठि जारी आहे। सिधी रीति ॻाल्हियूं न पयूं थियनि, वाज़िह नतीजे ताईं राय नथी ॾेई सघिजे। अफ़वाहुनि खे अहमियत न ॾियणु घुरिजे। ईरानी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि जे हवाले सां ईरान जो माज़ीअ जो तजुर्बो ख़ुशगवार नाहे रहियो। हिक मरहले ते मुआहिदो तइ थियण बाद अमेरिका उन मां अलॻि थी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम लाइ स्कर्दू पहुची वियो। पीपीए जे सेक्रेटरी जनरल नियर बुखारी हुमायूं ख़ान गिलगित ऐं पंजाब जे गवर्नरनि पारां पार्टी चेयरमैन जे आजियां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ज़िले शकर में चूंड जलसे खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू चलास ऐं गिलगित में बि चूंड मुहिम जे जलसनि खे ख़िताब कंदो। लाड़काणे वेझो पुराणे तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो, माउ धीउ समेत 4 ॼणा क़तल। सिंधु ग्रीन कॉलोनी में जवाबदार बंद अली मुखेरी जे घर में दाख़िल थी हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में 55 वरनि जी मस्मात ज़रीना, संदसि पुट 36 वरनि जो ज़मीर मुखेरी, 28 वरनि जो रोशन अली ऐं 26 वरनि जी धीउ साइमा मुखेरी मारिजी विया। गोलियूं लॻण करे घर धणी बंद अली मुखेरी 6 वरनि जी ॾोहिटरी समेत सख़्त ज़ख़्मी। लाड़काणे में पसंद जो पहिरों कंदड़ जोड़ो कार ऐं इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल। अलाहाबाद थाणे जे हद में जवाबदार पसंद जो पहिरों कंदड़ धीउ फिरदोस उनड़ ऐं उन जे मुड़ुस जावेद कोरखाणीअ खे क़तल करे छॾियो। ॿिटो क़तल करण बाद जवाबदार परियल उनड़ पुलिस वटि पेश। ॾोह जो एतराफ़, मक़तूल जोड़े जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। उबावड़ो वेझो जवाबदार गोरहारी ज़ाल खे कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल करे लाश दरिया में लोड़े छॾियो। कच्छे जे ॻोठ नूर मोहम्मद शर में 19 वरनि जी हमीदा शर बेदर्दी सां क़तल। वाक़े बाद जवाबदार ख़ादिम हुसैन शर फरार। पुलिस पारां लाश जी ॻोल्हा। सरकार जी फरियाद ते ख़ादिम हुसैन शर, निहाल शर ऐं गुलशेर शर समेत 8 जवाबदारनि मथां केस दाख़िल।